अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ जी अॼु तव्हांखे मुकमिल कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल में जमा लिखी लाज़मी सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां दोस्तों आवाज़ जो बेल सेन करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं दोस्तों तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तों नूरी सुहिणी खे चवंदो त चाची पाणी पीअंदे। सुहिणी चवंदो त अॼु किथां सिज उभरे जो तूं मूंखे पाणी थी ॾीं। ईअं करण सां सुहिणी जो वात पटिजी वेंदो। दोस्तों सुहिणी खे ख़बर कान पवंदी त इन में ज़हर ॾिनल आहे। ऐं ॿिए पासे फिज़ा पंहिंजी माउ आंटी खे चवंदो त तो नौरो खे छो रोकियो घर खां। आंटी चवंदो त मूं नौरो खे घर में अचण कॾहिं बि न रोकियो आहे। फिज़ा चवंदो त अव्हांजो रवैयो रोकण जे बराबरि आहे। ऐं आंटी चवंदो त इहो सभु कुझु त मजबूरी में थी वेंदो आहे। ऐं ॿिए पासे रिस कमदार खे चवंदो त जीअं तूं हुनखे मारियो आहे त तूं हुनखे उछलाए अची हा, तूं हुनखे पोयां फिटो न करे अची हा। कमदार चवंदो त मूं उछलाइण जी घणी कोशिशि कई पर ॻोठ जा माण्हू उते पुॼी विया, मां पोइ भॼी जान छॾायो। मूंखे इहा बि ख़बर कान हुई त निवाब पुलिस जे अॻियां असांजो नालो खणंदो। अगरि मूंखे अहिड़ी ख़बर हुजे हा त उनखे मारे पोइ मां हिते यको अचां हा। तूं अगरि लाश लोढ़े छॾी हा त पोइ तुंहिंजो नालो औंठो खणे हा। उनखे असां खणियूं पिया पर ॻोठ जा माण्हू उते पुॼी विया, पोइ असां भॼी जान छॾायो। कमदार चवंदो त बसि हिन ग़लती जी माफ़ी ॾियो, आईंदा अहिड़ी ग़लती न कान थींदी। रेस चवंदो त तोखे हुनजे इलाइक़े में मारण जी ज़रूरत कहिड़ी हुई। तोखे मारणो हुजे हा त तूं हुनखे हिते मारी हा, तूं ओॾे छा लाइ वें। ऐं ॿिए पासे दोस्तों साइण में घणी परेशान हूंदी, रोईंदी पिटींदी। सुहिणी खे चवंदो त मूंखां सभु कुझु मुंहिंजो हलियो वियो। मुंहिंजो निवाल खां सवाइ हिते केरु हो? सिर्फ़ु मुंहिंजो सहारो निवाल हो, वो बि हितां हलियो वियो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।